फरमाए थो त मिसकीन वो यतामा, मिसकीन माण्हू जो ख़्यालु रखो ऐं यतीम जो ख़्यालु रखो। मिसकीन कंहिंखे चइबो आहे? मिसकीन उहो आहे जेको माण्हू जेको वीचारो महिनत मज़दूरी करे थो पर पोइ बि मुंहिंजी पांधी पूरी नथी थिए, उहो परेशान हाल आहे, मुआशी तौर ते कमज़ोर आहे, उनखे पाण मिसकीन चइबो। उन मिसकीन जी मदद करणी। कर्ज़दार को आहे, कर्ज़दार जी मदद करणी आहे। कर्ज़ ॾियो, कर्ज़ वठो, पर उन कर्ज़ खे वक़्त ते अदा कयो, इहो बि हुकुम आहे। वरी अहिड़े तरीक़े सां जेके कैदी आहिनि, कैदियुनि जे हक़नि जे बारे में चयो आहे। पोइ कैद आहे वीचारो, को मिसकीन आहे, को ग़रीब आहे, तव्हां उन कैदी खे पुछो था ॿ रुपया उनजे बदिले में तव्हां, पोइ कैदी जेकॾहिं बंदि आहे 10,000 में 20,000 में लख रुपया ॾंड में फाथो पियो आहे, तव्हां जेकॾहिं उनखे चंदो करे उन कैदी खे छॾायो त उनजो एॾो वॾो सवाबु आहे। इहे सभु शयूं करणियूं आहिनि असांखे साईं, इहे सभु असां हक़ रखींदा आहियूं। उनखां पोइ असांजी न्याणी आहे, ऐं न्याणियुनि जी ख़ासि तौर ते तव्हांखे तलक़ीन थो कयां, तव्हांखे अर्ज़ु थो कयां त पंहिंजी न्याणियुनि जे हक़नि खे अदा कयो। वॾी पुछा आहे, न्याणी बि ओतिरो औलाद आहे जेको पुटु आहे। सुभान। आम तौर ते इहो थिए थो त न्याणी खे असां आम तौर ते जेको पंहिंजो तबिको आहे, सिंधी माण्हुनि जो जेको तबिको आहे, उन में सर न्याणी खे असां माना ईअं सम्झूं था ॼणियोसीं, निपाए वॾो करे, हाणे असां बसि इहो सम्झो असांखे ॿार आहे, लाहिणो आहे बसि, ईअं न आहे। न्याणी तव्हांजो बचो आहे, उनजो तव्हां ते हुकुम आहे, उनजा तमामु वॾा हुकूक आहिनि। उहो न्याणी बि ओतिरो ई बचो आहे जेतिरो पुटु तव्हांजो बचो आहे। सुभान। तव्हां न्याणी खे ईअं न उछलियो। मूंखे हिकिड़े ॾाढे सुठे माण्हू तक़रीर कई, हुन जुमिला हुन चया त असां जॾहिं बस में सफ़रु कयूं था की गाॾी में सफ़रु कयूं था, असां सां गॾु को मुसाफ़िर वेहे थो, ऐं उहो मुसाफ़िर जेको आहे जेकॾहिं को सफ़ा खंघराटू आहे, ज़ुकाम में वरितलु आहे, खंघि में वरितलु आहे, बार बार खंघे थो, असांखे ॾाढी हकारत थिए थी, अलाह करे जल्दी सफ़रु खुटे, इन मुसाफ़िर मां जान छुटे, बेज़ार थी पवंदा आहियूं उन मुसाफ़िर मां जेको बार बार खंघे, वरी खंघारा कढे, तंग थींदा आहियूं। माना जंहिं माण्हू मां असांजी दिलि नथी भरिजे, दिलि भरिजे थी, चऊं था इहो माण्हू जल्दी हथु कढे, उन मुसाफ़िर जी अधु कलाक बर्दाश्त नथा करियूं। पर जेकर असां पंहिंजी न्याणी जो रिश्तो हिकिड़ी जाइल, हिकिड़ी ॼट सां कंदासीं, हिकिड़े बीमार सां कंदासीं, ऐं हिकिड़े अणपढ़ियल माण्हू सां कंदासीं, हिकिड़ो अहिड़े माण्हू सां कंदासीं जेको निकमो हुजे, रुॻो असां इहो चऊं त असां ज़िंदगी छॾाई आहे, उन औरत खे, उन न्याणी खे सॼी ज़िंदगी उन माण्हू सां गुज़ारणी आहे। उहो उनजो हिकु हिकु पल कीअं गुज़रंदो साईं, इहो सोचण जो मक़ाम आहे। त न्याणी जे रिश्ते जे मामले में बि तव्हां ख़ासि ख़्यालु रखो त उहो जंहिं माण्हू खे न्याणी जो रिश्तो पाण ॾियूं था, उहो बाक़िरदार हुजे, सीरत वारो हुजे, नसाई न हुजे, मवाली न हुजे, लुंब लोफर न हुजे, शरीफ़ हुजे, रोज़गार कमाइण वारो हुजे, सदा मलूक माण्हू हुजे, बाक़िरदार हुजे, इहो असांजो हुकुम आहे। ऐं पोइ न सिर्फ़ु रिश्तो कराइण, पर गॾो न्याणी खे पढ़ाइण बि असांजो फ़र्ज़ु आहे। असां न्याणियूं पढ़ायूं कोन था, असां न्याणियूं पढ़ाइण खे ऐब था सम्झूं। न्याणी हाणे वॾी थी वई, हाणे कीअं पढ़ंदी, कीअं ॿाहिरि वेंदी? अदा असांजी न्याणी बेनज़ीर इनकम सपोर्ट जे लाइ बीठी आहे, उते असांखे ऐब नज़र कोन थो अचे, सिर्फ़ु पैसा था मिलनि। पर असां पंहिंजी न्याणी पढ़ाइण वक़्तु असांखे गैरत जो मसइलो आहे, असां कीअं छॾियूं? गैरत जो मसइलो आहे, वॾी थी वई आहे, सॼी सोचण जूं ॻाल्हियूं। यकीन कयो, न्याणी पढ़ाईंदो तव्हांजो घर ख़ुशहाल थींदो, न्याणी पढ़ाईंदो तव्हांजे घर में हिकिड़ी बरकत पैदा थींदी। जंहिंजे घर में न्याणी पढ़ियल आहे उनजा बचा बि पढ़ियल आहिनि, उहा न्याणी पंहिंजे बचड़नि खे पढ़ाईंदी, उहा न्याणी तव्हां अॻिते वठी ईंदी। हीअं ॾिसो, मूंखे फ़ख़्रु आहे असांजे राज्य जी न्याणी डॉक्टर नबी बख़्श बलोच जी न्याणी हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका परॾेही सेक्रेटरी आहे, फॉरेन सेक्रेटरी आहे, असांजे राज्य जी न्याणी आहे। इहा असांजो फ़ख़्रु आहे। उहा पढ़ी हूंदी, ॻोठ मां निकिती हूंदी, पढ़ाई हूंदी, सफ़र कया हूंदा ज़िंदगी जा। मुंहिंजी न्याणी आहे डॉक्टर आहे, मुंहिंजी 3 भेनरूं आहिनि, 3 डॉक्टर प्रोफेसर आहिनि। ऐं इन करे तव्हांखे मिसाल ते पेश कयां, मुंहिंजी वालिद मूंखे पढ़ायो। असां बि चऊं था त तव्हांजे हिन सदरट में, तव्हांजे हिन मुंडी जमराव में हितां जूं न्याणियूं निकिरी ऐं हाई स्कूलनि में वञनि, कॉलेज में वञनि, यूनिवर्सिटी में वञनि। साईं, जेसि ताईं इहो न थींदो हिते इनकलाब कोन ईंदो। जे तव्हां चाहियो था त हीअ ॾुखनि जी ज़िंदगी ख़तमु थिए, ख़ुशहाली अचे तव्हांजे घरनि में, तव्हांजे घर में बरकत अचे, त न्याणियूं पढ़ायो। उन खां सवाइ ॿियो को हल कोन्हे साईं। यकीन ॼाणो, न्याणियूं पढ़ाईंदो तव्हांजा घर उजरा थी वेंदा, तव्हांजा घर साफ़ सुथरा थी वेंदा, तव्हांजे घरनि में रौनक अची वेंदी। पढ़ियल न्याणी पंहिंजे घर खे रौनक कंदी,
पंहिंजे घर खे साफ़ु सुथिरो रखंदी, पंहिंजे बचड़नि जी ख़्यालु रखंदी, हुनजे कपिड़े लटे जो ख़्यालु रखंदी, त पढ़ी लिखी नियाणी आहे न, उहो तव्हांखे घणो कुझु तव्हांजो ख़्यालु रखंदी। मुंहिंजी नियाणी आहे न, यकीन ॼाणो, जेका डॉक्टर आहे मुंहिंजो एॾो ख़्यालु रखंदी आहे, ऐं घर वेंदी आहे न त हिकदमि पाणी खणी ईंदी आहे, यकदमि हू ख़बर आहे त पीउ जी कहिड़ी अहमियत आहे। सुभाणे त पढ़ी लिखियलु औरत जेका आहे उहा हिन मुआशिरे जो वॾो हिकिड़ो वॾी मिल्कियत आहे। थोरो तव्हां अॻिते वञो चकनि वारे पासे, सुबुह थींदो तव्हां ॾिसो साईं, गाॾियूं हलणु शुरू थींदियूं, सुबुह जो चिंकियूं भरजणु शुरू थींदियूं, रमन हले पूरियूं गाॾियूं औरतुनि सां छोकिरियुनि सां भरिजी स्कूल में वञी पढ़णु थी वञे। असांजी सिंधी आबादी वारा इलाइक़ा मजाला को तव्हां चिंकी निकिरे, मजाला का ट्रैक्टर निकिरे या मजाला को गाॾी निकिरे जेका नियाणियूं खणी वञी स्कूल में छॾे, न, पर तव्हां सांगड़ मां निकिरो, सुबुह जो निकिरो, सुबुह जो 7 बजे 7 बजे खां तव्हां निकिरो, यकीन ॼाणो तव्हां वर्कशॉप ते अचो त घटि में घटि तव्हांखे 100 गाॾी मोटरसाइकिल चिंचियूं टारसूं सुज़ुकियूं भरियल नज़र ईंदियूं, जेके उन्हनि जूं नियाणियूं खणी पंजाबी स्पीकिंग जेके माण्हू आहिनि नियाणियूं खणी पंहिंजे स्कूल में खणी था वञनि, कॉलेज में खणी था वञनि। पर मुंहिंजो रोड आहे टूरी मोरी, म्यान रोड आहे, मीरपुर रोड आहे, उतां मजाला का गाॾी अचे, का जीप अचे, का कार अचे, पोइ नियाणियूं खणी अचे। छो? असां सिंधी माण्हू नियाणियूं पढ़ायूं कोन था। असां नियाणियूं बाबा 15 जा पढ़ी छॾियो, क़ुर शरीफ़ पढ़ी छॾियो, बसि दग थी वियो। न, नियाणी पढ़णु फर्ज़ु आहे। मां इन खे बार बार तव्हांखे चवां थो, दुनिया हींअर मुक़ाबले जो दौरु आहे, मुक़ाबिलो आहे दुनिया में। असां जेके चाहियूं था सिंधी माण्हू, सिंध जो माण्हू जेको चाहे थो त दुनिया में कुलो में मिलाए, त तव्हांखे नियाणियूं पढ़ाइणियूं पवंदियूं। न सिर्फ़ु नियाणियूं, पुट बि पढ़ाइणा पवंदा, पुटनि खे बि तालीम ॾियारो। अदा पुट खे बि तव्हां ईअं सम्झो त हू बि हिकिड़ी मिल्कियत आहे। पुट ते ख़र्चु कयो, असां पुट ते कहिड़ो ख़र्चु कंदासीं? जूता नवां वठी ॾींदासीं, कपिड़ा नवां हिते वठी ॾींदासीं, बीमार थींदो इलाजु भलो कराइण वठी वेंदासीं अस्पताल में, लखां रुपया ख़र्चु कंदासीं। पर पुट जी तालीम ते ख़र्चु करण लाइ असां वटि पैसो कोन्हे, ग़रीब आहियूं। बाबा ॿार खे पढ़ा, सही ग़रीब आहियूं न। बाबा तूं पुट खे जूता बि वठी थो ॾीं, भला तूं ईअं सम्झि पुट बीमार थी पियो, पोइ छा कंदे? त तालीम न ॾियण बि बीमारी आहे न, जहालत वॾे में वॾी बीमारी आहे साईं हिन मुल्क में। जहालत खां वधीक दुनिया में ॿी का बीमारी कान्हे का। असां वटि जेके मसाला आहिनि जहालत जे करे आहिनि, असां में शऊर कोन्हे। जहालत जे करे असां बेअदब बि आहियूं, असांजे माण्हू खे ख़बर ई कान्हे महफ़िल जा आदाब कहिड़ा आहिनि, महिमान नवाज़ी जा आदाब कहिड़ा आहिनि, उथण वेहण जा आदाब कहिड़ा आहिनि, माइटनि मिटनि जा हक़ कहिड़ा आहिनि। त इल्मु रोशनी आहे, इल्म जे लाइ हुकुम आहे। ऐं आख़िरी जुमिला चवंदुसि, इल्म जे लाइ हुकुम आहे, इल्मु हासिलु करियो, पींगे खां वठी क़बर ताईं हुकुम आहे। अलाह पाक जो हुकुम, अलाह जे रसूल जो हुकुम आहे। जे अलाह जे रसूल जो हुकुम आहे त असां अलाह जे रसूल जो हुकुम छो न था मञूं? आख़िरी ॻाल्हि चवंदुसि त मिल्कियत जे बारे में हुकुम आहे त मिल्कियत जो हिसेदार औरत बि आहे। पंहिंजी ज़मीन आहे, पंहिंजी जाइदाद आहे, हुन में नियाणी जो हक़ु आहे, हुनखे ॾियो। मां तव्हांखे अर्ज़ु थो करियां, ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां, नियाणी असांजी औलाद आहे, क़यामत जॾहिं पुछा थींदी साईं। अलाह पाक क़ुर मजीद में नियाणी जो हक़ु रखियो आहे त बाबा 8 रुपयो मिल्कियत आहे, हुन मां 4 आना हिसो जेको आहे, 4 आना हिसो नियाणियुनि जो आहे, धीअरुनि जो आहे। असां पंहिंजी धीअरुनि खे नथा हिसो ॾियूं, छा था ॾियूं? बाबा नियाणी पराए घर हली वेंदी, अदा पराए घर भले हली वञे, पोइ अलाह पाक खे ख़बर कोन हुई छा? अलाह पाक खे ख़बर हुई त नियाणी पराए घर वेंदी, पोइ अलाह पाक हिसो न रखे आहे। अलाह पाक हिसो रखियो आहे, असां केरु थींदा आहियूं रब जो हुकुम खे नामंज़ूर करण वारा साईं। असां अलाह पाक जे हुकुम जी नाफ़रमानी था कयूं त क़यामत जॾहिं पुछा थींदी साईं, इहे सही मिल्कियतूं हिते ख़तमु थी वेंदी। यकीन असां माण्हू केतिरा ई अहिड़ा घराना ॾिठा आहिनि, मुंहिंजे ॻोठ जा, मुंहिंजे तर जा, पोइ मिल्कियतूं तबाह थी वियूं। हुननि पंहिंजी नियाणियुनि खे मिल्कियत न हिसो न ॾिनो, पोइ मिल्कियत ज़रा थी वियूं साईं, पाण बि विया हलिया, ऐं पोइ बचियल मिल्कियत ॿाहिरि पाण में विझा। छो? उन मिल्कियत में बरकत ख़तमु थी वई। हक़ इलाज इहो आख़िरी जुमिलो वरी ॿ टे दफ़ा चई चुकिया त असांजी खाधे पीते में जेका बरकत ख़तमु थी आहे, छो थी आहे? कॾहिं सोचियो आहे कि बरकत छा आहे? सही गुण मतिलबु पंहिंजी बरकत पवे छा आहे? इहा बरकत इहा ई आहे जेको कमु अलाह जे हुकुम मुताबिक़ थींदो, उन में वाधारो थींदो, इज़ाफ़ो थींदो, ऐं उन में बरकत पवंदी। जेका शइ अलाह जे हुकुम मुताबिक़ न थींदी, उहा शइ ओतिरी हूंदी पर में बरकत न हूंदी, उहा शइ आहिस्ता आहिस्ता ख़तमु थी वेंदी। त
उन करे हमेशह चवंदा बरकत जो भाङो आहे न, बरकत जो भाङो। सो महिरबानी तव्हां सभिनी तव्हां मूंखे ॿुधो, अलाह पाक तव्हांखे कामयाबु करे। सभिनी लाइ दुआ आहे, दुआ पढ़ंदासीं। अलाह आमीन। दुआ पढ़ो। रब्बिना रब करीम असांजी अॼोकी महफ़िल खे, असांजे अॼोके प्रोग्राम खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। चङाई जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेकी नेकी जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, हिक ॿिए खे ॿुधायूं आहिनि, हिक ॿिए खे जेके नसीहतूं कयूं आहिनि, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा करीम। असां सभिनी खे कामयाबी अता फरमा। असांजे न्याणियुनि, असांजे बचड़नि, असांजी फैमिली खानदान वारनि सभिनी जे घरनि में रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा करीम। अॼु जुमो फ़कीर शहर मरूम खे सदस्य था फरमा, उनजे ख़ानदान में बरकतूं था फरमा, उनजे ख़ानदान में मोहबतूं ऐं एको ऐं ॿधी पैदा फरमा। चाचे उर्स शहर खे सेहता बि तमामु वरी ॼमार था फरमा, ख़ैर बरकत था फरमा। सही संगत खे सभिनी खे अस्सलाम वालेकुम। रब जल मुक़ीम सलात व मिन ज़ुरियत रबना वतक़ब्बल दुआ रब लक़ वारिद वलिल मौमून यौम यकून।